ये तो वरी इलेक्शन जे दौरे लाइ असां सां गॾु आहे भोतार किरचू जेको 5 सालनि खां पोइ हिते पंहिंजी किनी मुंडी खणी आयो आहे वरी वोट वठण लाइ। अस्सलाम वालेकुम भोतार साहब। वालेकुम सलाम बाबा। भोतार तव्हां असांखे कहिड़ी उमेद खणी आया आहियो? वोटनि जी उमेद बा। वोटनि जी उमेद अॻनि 5 सालनि में तव्हां असांखे छा ॾिनो जो हाणे असां तव्हांखे वोट ॾियूं? मां पंहिंजो कहिड़ो वरी हवाई जहाज़ ठारायो बाबा। भोतार तव्हां सॼा ॾींहं 5 ई साल फॉरेन रहिया आहियो। असां ग़रीबनि वटि न बिजली न पाणी न ई नालियूं ठहियलु न ई रोड ठहियलु। असां मोटरसाइकिल ते वञूं जहिड़ो गॾु गाॾे ते था वञूं। इहो असरु अथव हाणे को तव्हां असां थोरी कयो आहे। इहो त अलाह कई अथव जो तव्हां पहिरियनि खे वोट ॾिनो हो वरी हाणे हिन चकर असां आहियूं वरी अलाए छा कंदासीं। तव्हां असां में जेकॾहिं गवर्नमेंट सहूलियत ॾिनी त इनशाला रोड शीशो हूंदव। जे मथां न थी सहूलियत त पोइ वरी जेका आयो हर साल जॾहिं इलेक्शन थिए थी उन खां पोइ वरी तव्हां 4 साल त ज़ाहिर न आया हूंदा। 5 साल छो ईंदा असां वटि? भला असांखे जेको वोट थो ॾिए त हिक न ॿिए ॾींहुं उनजे दर ते बीठा हुजूं छा त वोट ॾिनो अथई न उन्हनि जे लाइ तव्हां कयो छा आहे? छा न कयो आहे? उन्हनि खे छा बीहारे ठोंछाणोसि? वोट ॾिनई त बसि जान छुटी हुनजी न छा कुट को ॾियूंसि विढ़ूंसि छा कयूं? हाणे वोट असांजे में एतिरी ताक़त आहे जो असां तव्हांखे न ॾियूं त तव्हांजे घर अटो बि न हुजे। हा साईं वोट तव्हां पेट्रोल ॾींदो आहे, तव्हां वोट ट्रक ॾींदो आहे, तव्हां वोट जहाज़ वठी ॾींदो आहे, छा ॾींदो आहे तव्हां वोट? असांजे वोट जे करे तव्हां फॉरेन रहो था भोतार। हा असां जेको अमेरिका लंडन वेंदा आहियूं तव्हांजे वोट ते चढ़ी। इहो बाबा वोट आहे खसीस हिनजी कहिड़ी औकात आहे वोट जी? ॾेई छॾियो तव्हां जेको अचेव कंहिंखे मोटायो कोन। भोतार त भोतार ई रहंदा आहियूं न। हाणे तूं वोट न ॾींदे को असां ग़रीब थी वेंदासीं? एतिरा ई अमीर हूंदासीं एतिरो ई गंज हूंदो। ऐं वाधारो तव्हां सां वरी ज़ुल्म थींदो। जे वोट न ॾींदो न वाधारो ज़ुल्म हिक न ॿिए ॾींहुं ॿधबो। ॿुधो न त वोट जेको आहे त तव्हांखे ॾियणो आहे। हा बाबा मज़े सां त वोट तव्हांखे ॾियणो आहे। कहिड़ी बि सूरत में वोट तव्हांखे ॾियणो आहे। वोट घुरण आयो आहे। हा वोट न ॾींदे वोट कुट आहे पिणे खे उहे सच वणायसि वोट न ॾींदे जो हराम जी मासी आहे।